ॿिया ख़बर मथे पहुचाईंदा हलूं। लाड़काणे में पुलिस तरफ़ां मुबैना मुक़ाबले बाद 3 ॾुहारियुनि खे ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार करण जी दावा कई आहे। आगाह कयूं पिया कि गिरफ़्तार थियलनि में ॾुहारी वहीद चांडियो, माजिद ऐं अली अब्बास चांडियो शामिल आहिनि। अपडेट कयूं पिया। लाड़काणे में पुलिस तरफ़ां मुबैना मुक़ाबले बाद 3 ॾुहारियुनि खे ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार करण जी दावा कई आहे। अव्हांखे ॿुधाईंदा हलूं त गिरफ़्तार थियल ॾुहारियुनि में वहीद चांडियो, माजिद ऐं अली अब्बास चांडियो शामिल आहिनि। ये हम खबर अवां ते पहुचाई पिया। लाड़काणे में पुलिस तरफ़ां मुबैना मुक़ाबले बाद 3 ॾुहारियुनि खे ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार करण जी दावा कई आहे। गिरफ़्तार थियल ॾुहारियुनि में वहीद चांडियो, माजिद ऐं अली अब्बास चांडियो शामिल आहिनि। लाड़काणे में पुलिस तरफ़ां मुबैना मुक़ाबले बाद 3 ॾुहारियुनि खे ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार करण जी दावा कई आहे। तफ़सील मालूम कंदासीं लाड़काणो मां रशीद समो खां। रशीद, छा तफ़सील आहिनि? जी बिल्कुल, लाड़काणे ज़िले जी रतेदरो सीहड़ तालके थाणे जी हदनि में पुलिस ऐं ॾुहारियुनि विच में मुबैना मुक़ाबलो थियो आहे। मुक़ाबले दौरान पुलिस ऐं ॾुहारियुनि विच में फायरिंग जी ॾे वठि थी आहे ऐं मुबैना पुलिस मुक़ाबले में 3 ॾुहारी पुलिस उन्हनि खे ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार कियो आहे। 3 ॾुहारियुनि खे ऐं ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार ॾुहारियुनि जी जेकी सुञाणप आहे एसएसपी जो चवणु आहे त उहा थी वई आहे। हिकु ज़ख़्मी जी जेकी सुञाणप आहे, हिकिड़ो ॼणो आहे, उहो गढ़ी यासीन तालके जे ॻोठ जवाबपुर वासी आहे वहीद अली ऐं जेको ॿियो ॾुहारी आहे उनजी जेको आहे गढ़ी यासीन तालके जे ॻोठ जो रहवासी आहे माजिद पुट थी आहे ऐं जेको टियों ॾुहारी आहे उनजी बि सुञाणप गढ़ी यासीन वासी अली अब्बास पुट गुलाम नबी चांडियो तौर थी आहे। एसएसपी जो चवणु आहे त ज़ख़्मी हालत में गिरफ़्तार ॾुहारियुनि वटां हथियार पिणु हथ कया विया आहिनि ऐं गिरफ़्तार ॾुहारियुनि मथां जेका आहे मुख़्तलिफ़ थाणनि ते धाड़नि, फुरलुट ऐं संगीन नोयत जा केस पिणु दाख़िल आहिनि ऐं जेके गिरफ़्तार ॾुहारी आहिनि एसएसपी जो चवणु आहे त उन्हनि खे इस्पताल मुंतक़िल करे छॾियो आहे, जिन जी जेको क्रिमिनल रिकॉर्ड आहे उहो हासिलु कयो पियो वञे। जी ठीकु आहे रशीद, वॾी महिरबानी अव्हांजी तफ़सील खां आगाह करण लाइ।